खिलाड़ियों में फर्स्ट स्टेज जो सरवार तमाम जाकोनी साहब की एंकर पर्सन डायरेक्टर गुलशन शेख। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेडो तुझो नाम बाज में उदाई मना अज मूं वटि उहे मोहब्बत जा लफ़्ज़ न आहिनि, छाकाणि जो अॼु मुंहिंजे हिकु ख्वाब साॻियां मारी आहे। अॼु उहे फ़नकार सिंधी शोबे सां ताल्लुक़ रखंदड़ हिकु प्लेटफॉर्म ते मौजूदु आहिनि ऐं मुंहिंजी जेका ख़्वाहिश हुई त उन्हनि सबूरनि खे मानाइते ऐं शानाइते अंदाज़ सां मञता ॾिजे, छाकाणि जो ही उहे फ़नकार आहिनि जेके कंहिं न कंहिं तरीक़े सां सिंध जा जेके अहसास आहिनि, सिंध जूं जेके महरूमियूं आहिनि, सिंध जा जेके ॾुख आहिनि, सिंध जा जेके पीड़ाऊं आहिनि, उहे कंहिं न कंहिं अंदाज़ सां स्क्रीन ते आणनि था। ही पहिरियों क़दम आहे। अहिड़ियूं अहिड़ियूं शख़्सियतूं वेठियूं आहिनि साम्हूं जिन जे असीं हथनि में सिखिया आहियूं। साईं अब्दुर्रज़ाक सरोही साहब वेठो आहे, फैज़ बुरोही साहब वेठो आहे, सियासत में वॾो नाम पाकिस्तान पीपल्स पार्टी सिंध जो सदर निसार अहमद खुड़ो साहब वेठो आहे। मुंहिंजो प्यारो भाउ सिर्फ़ु हिन प्रोग्राम में शिरकत करण जे लाइ दुबई खां कई आयो आहे। अदा सलीम असद कुरैशी साहब, मां कहिड़नि सुहिणनि ख़ूबसूरत मोहब्बती माण्हुनि जा नाला वठां, साम्हूं समूरा मुंहिंजा जेके फ़नकार लॾे सां वास्तो रखंदड़ आहिनि। सिर्फ़ु थोरो, छाकाणि जो अव्हांखे ख़ुदि उन लम्हनि जो इंतज़ारु हूंदो त ही जेके एवॉर्ड आहिनि पंहिंजे हथनि में था वञनि। हिकिड़ी नंढी गुज़ारिश आहे त ही मुंहिंजी पहिरीं कोशिशि आहे त सिंधी शोबिज़ ऐं सिंधी सहाफ़त में हिकु अहिड़ो बुनियादु विझे जो असीं सभु गॾु थियूं। मुकमिल ज़ात रब जी आहे। हिन पहिरीं तक़रीब में इलाही खोड़ सारियूं कोताहियूं थियूं आहिनि, खोड़ सारियूं ग़लतियूं थियूं आहिनि। उहो इन करे जो पहिरियों क़दम आहे ऐं आस्ते आस्ते तव्हां जहिड़ा सीनियर वेठा आहिनि उन्हनि जी रहनुमाई वटि बि ऐं असीं कोशिशि कंदासीं त हर साल यंग सिंध एवॉर्ड थियणु घुरिजे। छा तव्हांजी ख़्वाहिश आहे त इहो हर साल यंग सिंध एवॉर्ड थियणु घुरिजे ऐं असांजे जेके सिंधी शोबिज़ जा फ़नकार आहिनि उन्हनि खे मानाइते ऐं शानाइते अंदाज़ सां मञता मिलणु घुरिजे। सो ही असीं हिकिड़े ख्वाब जी साबिया शुरू कई आहे ऐं उनखे वठी तव्हां हलंदो। अॼोको ही जो प्रोग्राम आहे इहो मुंहिंजो प्रोग्राम न आहे, अव्हां सभिनी जो प्रोग्राम आहे। ऐं अॼु ॾिसूं था त अवीं पंहिंजे प्रोग्राम खे कहिड़े नमूने सां कामयाबु कयो था। अव्हां जूं ताड़ियूं, अव्हां जो जोश ॿुधाईंदो ऐं इहो बि साबित कंदो त सिंधी शोबिज़ कंहिंखां बि घटि कान्हे का, सिंधी सहाफ़त कंहिंखां बि घटि कान्हे का। असांजा सिंधी उहे वॾा नाम जेके बैन अल-अक़वामी मीडिया में मौजूदु आहिनि। त मां घणो वक़्तु तव्हांजो न वठंदुसि। इहो ई आहे त अॼोके तक़रीब में जेके हिकिड़ी गुज़ारिश आहे त जेके कोताहियूं आहिनि, ख़ामियूं आहिनि, ग़लतियूं आहिनि, उन्हनि खे दरगुज़र कजो ऐं जिन माण्हुनि खे एवॉर्ड मिलंदा मूंखे ख़बर आहे त उन्हनि खे ख़ुशी थींदी, पर जिन खे न मिलंदा थींदो आहे जी सियासत में जंहिं इलेक्शन में चवंदा त धांधली थी आहे। उन लाइ ज़हनी तौरु मां तयारु आहियां ऐं ॿुधण लाइ बि तयारु आहियां। सुभाणे खां जेके मुंहिंजे पहाड़ किरंदा उहो बि मूंखे ख़बर आहे लफ़्ज़नि जा। सो उहे समूरियूं शयूं ॾिसी करे उन जे बावजूदि बि फर्स्ट स्टेप पहिरियों क़दम वधायो आहे। उम्मीद आहे त हिन पहिरें क़दम खे अव्हां जहिड़ा मानाइता शानाइता माण्हू अॻिते खणी हलंदा। महिरबानी।
लेडीज़ एंड जेंटलमैन, यंग सिंध अवार्ड में हाणे कैटेगरीज शुरू कयूं था। अवार्ड ॾियण जी तकलीफ़ शुरू थी चुकी है। सब खां पहिरियां जेका कैटेगरी है वो है बेस्ट मेकअप आर्टिस्ट। मेकअप आर्टिस्ट एक अहिड़ो शख्स हूंदो आहे हर चैनल पे जो मूं जड़े मानू खे खूबसूरत करे पेश कंदो। अक्सर मानू मूंखे जॾहिं हक़ीक़त में ॾिसंदा आहिनि यार टीवी ते ॾिसणो नज़र ईंदो हिते छा थिए उन्हनि खे इहा ख़बर ई न आहे त इहो सॼो कमाल जेको हूंदो आहे मेकअप आर्टिस्ट जो हूंदो आहे। ऐं हिते बि माशाल्लाह जेकी असांजी खूबसूरत खूबसूरत अदाकाराऊं तव्हां ॾिसी रहिया आहियो, जेकॾहिं मेकअप लाहे अचनि त तव्हां खां वधीक शेव निकिरी ईंदी हुननि ऐं असां खां पुछो जॾहिं असां उन्हनि खे असली हालत में ॾिसंदा आहियूं पंहिंजी ओरिजिनल ब्यूटी में। पर हाँ कुछ आर्टिस्ट आहिनि जीअं अनीता ज़फ़र आहे माशा। अनीता ज़फ़र जो असां ज़फ़र जिस्कानी खां पुछंदासीं बाद में। ऐं नजवा काविश साहिबा वेठी आहे हिते माशाल्लाह। मां नंढे हूंदे खां ईअं ॾिसंदो थो अचां। ज़ारा चांडियो बि पहुची वई आहे प्लेटफॉर्म ते। इंटरप्ट कयो तव्हांखे फुल इजाज़त। बाद में मतलब जॾहिं पेकअप थींदो आहे हुन खां पेकअप खां पोइ विदाउट मेकअप जॾहिं ॾिसंदा आहियूं बाक़ाइदे तव्हांखे लॻंदो ज़ारा चांडियो विदाउट मेकअप रज़ाक मसन लॻंदी आहे। हिन मां तारीफ़ कया तमामु ख़ूबसूरत असांजो डायरेक्टर आहे ऐं रज़ाक मसन वाहिद माण्हू आहे। सभु तक़रीबन माण्हू जेको आहे हितां खां पंहिंजो मुंहुं धोइणु शुरू कंदा आहिनि हितां खां धोइणु शुरू कंदा न मां धोईंदो बि न आहियां फ़र्क़ु पवंदो आहे धोइण खां पोइ बि अहिड़ो ई निकिरंदो। जी जी ज़ारा चांडियो साहिबा खे तव्हां ॾिसंदो माशाल्लाह पूरो सोनारे जो दुकानु धाड़ो हणी करे खणी न मूंखे तकलीफ़ न तव्हां छोकिरी आहियो छा मां त औरत सम्झो था। औरत बिल्कुलु औरत न हुजे त मर्द ख्वार थी वञे दुनिया। मां केतिरो थियो मूंखे ख़बर आहे शादी खां पोइ जेको मां ख्वार जी शादी खां पोइ ख्वार थींदो आहे माण्हू वरी में त आज़ादु हूंदो आहे। मैडम मेकअप आर्टिस्ट की कैटेगरी अनाउंस कयूं था पर तव्हां हुजो मूंसां गॾु थोरो उत्साह मिले थो मूंखे। सुठी शयूं मूंसां गॾु तक़रीबन घटि हूंदियूं सदाईं अली गुल मल्हा जहिड़ा माण्हू हूंदा हाणे तव्हां तयारु थी आया आहियो। मां हाणे पुछो मेकअप आर्टिस्ट खां ज़ाकिर खां जी अला 4 इंच लापी भरी आहे पहिरियां। हाणे जा पर फ़र्क़ु नथो पए कोई बि उते रेगमाल लॻंदो पहिरियां लेथ मशीन ते वेंदो ई रगड़ा ईंदा उन खां पोइ बि अहिड़ो ई निकिरंदो। न मां कंदुमि न हूअं बि असां बि दादा रऊफ़ कंदा रहिया माइट ख़ूबसूरत घणी नथा चाहियूं असां। हा वाक़ई छा कंदा तव्हां थी छा कयो तव्हां त घणो कुझु कयो आहे का फील्ड न छॾी आहे ज़ारा चांडियो। हर फील्ड में पाण खे मञरायो अथई एक्टिंग में होस्टिंग में ऐं हाणे वरी न्यूज़ में बि अची वियो तव्हां जर्नलिस्ट इंग्लिश में जर्नलिस्ट बिल्कुलु बिल्कुलु तमामु सुठी सहाफ़ी आहियो तव्हां ऐं असां चाहींदासीं त अञा सुहेल सांगी साहब खे चऊं तव्हांखे वधीक ट्रेनिंग ॾे। न मां हाणे साहब छॾे हाणे सिंगिंग जी दुनिया में अची वई बाक़ी इहो कमु रहियो। नजमा काविश साहिबा सुठो नालो पैदा कयो आहे सिंगिंग में हाणे हुनजी परफॉर्मेंस बि थींदी बिल्कुलु। ऐं बेस्ट मेकअप आर्टिस्ट जी कैटेगरी अनाउंस कयूं मुंहिंजे ख़्याल में त बेस्ट मेकअप आर्टिस्ट जी कैटेगरी आहे हुनजे लाइ अवॉर्ड ॾियण जे लाइ असां गुज़ारिश कंदासीं आवाज़ टीवी जे CEO फैज़ बिरोई साहब खे त स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे हथनि सां हुन ख़ुशनसीब जो नालो बि अनाउंस कनि त बेस्ट मेकअप आर्टिस्ट केरु आहे। लिफ़ाफ़ा बाक़ाइदे गुलशन जेको उहे ठाहियो आहे वलीमे में ॾींदा आहिनि माण्हुनि खे। वेलकम सर। बेस्ट मेकअप आर्टिस्ट केरु आहे तव्हांखे अनाउंस कयो।
जाकिर हुसैन, गाड़ी सभा समझ में नथी अचे और सभिनी खे हिन ॻाल्हि लॻंदो आहे हाणे ॿुधायो मेकअप जाकिर जो कीअं हो अवॉर्ड मिलियो न बिल्कुलु अवॉर्ड मुंहिंजो मेकअप कयईं न मेकअप खे करे अवॉर्ड मिलियो नॉमिनेशन हलंदी नथी सर वो नॉमिनेशन लाइ पर तव्हां वॉइस बि त तदारुफ़ कंदे जहिड़ो करायो न Best nominated law. ऑडियो न आयो न असांखे तदारुफ़ कंदा ज़बरदस्त वॉइस अवॉर्ड कंदो आहे ज़बरदस्त मैं भाई से बोला And nomination law. कैटेगरी आहे बेस्ट कैमरामैन न्यूज़ न्यूज़ कैमरा बेस्ट कैमरामैन न्यूज़ ऐं हिन जी साईं नॉमिनेशन्स आहिनि न साईं फेसबुक साहब ककड़ में हले पियो असां कुझु हुयूं कैटेगरीज़ अञा थोरो तकलीफ़ कयो हिकिड़ो मिनट फेसबुक साहब मूंखां हिकिड़े वारो सर के वही तो ठीक था सां चलो मिसन बेस्ट कैमरामैन न्यूज़ अली रजा जैदी, फेसबुक साहब हाणे न वञिजो हाणे अञा बीहो ॾाढा सुठा लॻो था असल में हिन करे असांजो थोरो बीहो कुझु ॿ टे अवॉर्ड आहिनि तव्हां असां ॾियारे ऐं हाणे कैटेगरी आहे बेस्ट डॉक्यूमेंट्री कैमरामैन कैमरामैन जी कैटेगरी आहे डॉक्यूमेंट्रीज़ जेके तव्हां ॾिसंदा आहियो सर बेस्ट कैमरामैन डॉक्यूमेंट्री जनाब वकार हुसैन शेख, वकार हुसैन शेख साहब बेस्ट कैमरामैन डॉक्यूमेंट्री ताड़ियुनि जो आवाज़ कुझु घटि थो अचे हुन कैमरामैन जे लाइ ज़बरदस्त क़ाबिल जो खपनि जेके हाणे अपने चेहरा रिकॉर्ड कंदा आहिनि ऐं हाणे कैटेगरी आहे बेस्ट कैमरामैन ड्रामा बेस्ट कैमरामैन ड्रामा नॉमिनीज़ आहिनि साईं हिननि जा ठीकु आहे साईं अनाउंस कयो फयाज पेचू साहब, फयाज़ पेचुओ साहब बेस्ट कैमरामैन ड्रामा आयो आहे फयाज़ पेचुओ साहब जिते भी आयो स्टेज ते अची वञो नेक्स्ट कैटेगरी आहे बेस्ट कैमरामैन सॉन्ग बेस्ट कैमरामैन सॉन्ग बेस्ट कैमरामैन सॉन्ग जो ॾिसो कंहिंखे अवॉर्ड वञे
अमीर चांडे साहब। अमीर चांडे साहब आया सही माशाल्लाह। अमीर चांडे बेटा अची वगरन वाले टन का फिर वहां पे ऐं हाणे ज़ारा चांडो साहब हाणे कैटेगरी है बेस्ट फोटोग्राफर। मां तव्हांखे ॿुधायां पियो इहा कैटेगरी आहे यानी सेल्फी थी वई। जी। बेस्ट फोटोग्राफी जी नॉमिनीज़ आहिनि। नॉमिनीज़ आहे for Best Photographer Print Media, Saeed Lashari, Ejaz Korai, nominations for Best Photographer Print Media, सईद लाशारी, Saeed Lashari, Ejaz Korai, बेस्ट फोटोग्राफर प्रिंट मीडिया। जी मौजूद ख़वातीन हज़रात तव्हां बी रहे ये सुरई साहब बड़ी महिरबानी थी वई। वरी तव्हांखे थोरी देरि खां पोइ ॻाईंदासीं। अवार्ड ॾियण जो सिलसिलो अञा जारी रहंदो। बेस्ट फोटोग्राफर थी वियो ऐं हाणे कैटेगरी आहे बेस्ट एडिटर सॉन्ग्स ऐं नॉमिनीज़ आर ये भी कोने चाहे जो है घर में बेस्ट एडिटर सॉन्ग्स ऐं ही सॉन्ग जो एडिटर जो अवार्ड ॾियण जे लाइ असां गुज़ारिश कंदासीं ताहिर हराई साहब खे त उहे अचनि स्टेज ते। ताहिर हराई साहब किथे आया? कटाई थी वो मोटू धोकर काढ़ी लिखी है। वो कुंड में वेही रहियो आहे सफ़ा ताहिर हराई। कोलावाड़ी बेस्ट एडिटर सॉन्ग सस्पेंस है सर। बेस्ट एडिटर सॉन्ग मैं सोचा तमाम ज़ीशान जोखियो, बेस्ट एनएलई एडिटर सॉन्ग्स असांजो नॉन लीनियर एडिटर आहे तमामु बहितरीनु ज़ीशान जोखियो साहब खे इहो अवॉर्ड वियो। ऐं हाणे साईं हिकु ॿ भेरा ॾेई छॾियो तव्हांजे घरो छा थो वञे। ऐं हाणे कैटेगरी आहे बेस्ट कल्चरल रिपोर्टर प्रिंट मीडिया ऐं नॉमिनीज़ आर nominations for Best Culture Reporter Print Media, G.M. Haskell, Mustafa Mala, Shahid Irani, nominations for Best Culture Reporter Print Media, G.M. Haskell, and ladies and gentlemen, best cultural reporter print media award goes to सर ये लिफाफो खोलिया मां अनाउंस किया कीअं अचणु थियो आहे तव्हां सस्पेंस आहे ॾिसो ॾाढी आहे। गुलाम मुस्तफा मला, मुस्तफ़ा मला
रोज़ानी काविश जो असांजो कल्चरल रिपोर्टर आहे, तमामु बहितरीन कल्चरल रिपोर्टर, बेस्ट कल्चरल रिपोर्टर मुस्तफ़ा मल्ला। ज़ोरदार ताड़ियूं मुस्तफ़ा मल्ला जे लाइ। ऐं हाणे सर कैटेगरी आहे बेस्ट कल्चरल रिपोर्टर इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं नॉमिनीज़ आर बेस्ट कल्चरल रिपोर्टर कोन्हे, इहा बि लखणी आहे सर अनाउंस करे छॾियो। ॾिसो हिन मुमताज जमाली, इन्ही जी करे गरम ठाराए आयो ॾाढी महिरबानी। अब हाणे हलियो न वञिजे, हींअर तोखे मिली वियो पंहिंजो, त हाणे ॿिया न खणी ॾींदी। ऐं हाणे कैटेगरी आहे सर बेस्ट पॉलिटिकल रिपोर्टर, कोर्ट रिपोर्टर, बेस्ट कोर्ट रिपोर्टर। कोर्ट जी जेका रिपोर्टिंग थींदी आहे, हाई कोर्ट जी, सेशन कोर्ट जी, सुप्रीम कोर्ट जी, त उहा बीट हूंदी आहे हिकिड़ी कोर्ट जी, त उनजी रिपोर्ट आहे बेस्ट कोर्ट रिपोर्टर ऐं नॉमिनीज़ आर इहो बि न आहे अनाउंस कयो। जफरुल्लाह सुमरो, बड़ी महिरबानी तारा राई साहब, तव्हांजा हिते मौजूदु हुजिजो। असां नथा चाहियूं त घड़ी घड़ी तकलीफ़ ॾियूं, छो जो तव्हांखे उथारण जे लाइ बि गाॾीअ मां जेक घुराइणो हूंदो। ऐं जी ज़ारा चांडियो साहिबु, हाणे असां घुराईंदासीं कि अहिड़ी शख़्सियत खे अवॉर्ड ॾियण जे लाइ तमामु सीनियर असांजा सहाफ़ी बि आहिनि, ऐं जेके बि हिते सहाफ़ी वेठा आहिनि उनजा तक़रीबन उस्ताद, ॾाढा उस्ताद बि आहिनि। त अवॉर्ड ॾियण जे लाइ असां गुज़ारिश कंदासीं साईं सोहेल सांगी साहिब खे त उहे स्टेज ते अचनि। सोहेल सांगी तमामु ज़बरदस्त असांजा सहाफ़ी, सीनियर सहाफ़ी, तज्ज़िया निगार ऐं कॉलम राइटर सोहेल सांगी साहिब जे हथां अवॉर्ड जेको असां ॾींदासीं, उहो कैटेगरी आहे बेस्ट इन्वेस्टिगेटिव रिपोर्टर, क्राइम बेस्ट क्राइम रिपोर्टर, जी बेस्ट क्राइम रिपोर्टर, क्राइम कंदो न बिल्कुलु। ऐं क्राइम रिपोर्टर जेको आहे उहो अहम हूंदो आहे। भले नथी करे सोची सम्झी ऐं मां छो त या मां कहिड़ो क्रिमिनल, तव्हांजा हथ में जुॾो त रखंदा हिन मां छो त कंदो मूंसां गॾु सोहेल सांगी साहिब, त साईं सोहेल सांगी साहिब बेस्ट क्राइम रिपोर्टर जो अवॉर्ड ऐं नॉमिनीज़ आर Nominations for Best Crime Reporter Electronic Media: Mushtaq Sarki, Kamal Ashari, Hazi Jahangeer, Nominations for Best Crime Reporter Electronic आई एम देयर तो इहो कंहिं वटि ही आहे मुश्ताक सर्की साहब। मुश्ताक सर्की साहब बेस्ट क्राइम रिपोर्टर इलेक्ट्रॉनिक मीडिया ऐं हिन वक़्तु दुनिया न्यूज़ सां वाबस्ता आहिनि। तमामु नंढे कद जा तमामु वॾा सहाफ़ी, ऐं मां शुरू खां चवंदो ईंदुमि कादर लाशारी खे वार हणाए न हणाए अवॉर्ड बि न मिलंदुसि। मुश्ताक सर्की साहब तव्हांखे मुबारक हुजे। मुश्ताक सर्की साहब खे ताज़ो हिकिड़ो ॿियो बि बेस्ट क्राइम रिपोर्टर जो अवॉर्ड बि मिलियो आहे ऐं तमामु जाखोड़ी सहाफ़ी आहे। मां तव्हांखे सवेल जीअं ॿुधायो त हीउ वाहिद माण्हू आहे जेका पुलिस बि ॾींदी आहे।
पाक पिणीअ खे सुरमो करे पाया पंहिंजे पाक पिणीअ खे सुरमो करे पाया नची नींहुं निभाया अला ओ नची नींहुं निभाया निर्मल वॾे नाज़ सां ओ सिंध मुंहिंजी अमां ओ सोहं तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां ओ सिंध मुंहिंजी अमां सिंध मुंहिंजी अमां सोहं तुंहिंजे मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां लिखी छा लिखां हिकु कलम हिकिड़ी मां
ढेर अचे थो तव्हां ढेर अचे थो हिकिड़ी भरपूर ताली थी वञे सॼी संगत खे असां भली ॻाल्हि चऊं था हिन महफ़िल में कुछ जूनियर कुछ सीनियर आर्टिस्ट भी मौजूद आहिनि ऐं सहाफ़ी भी मौजूद आहिनि ऐं असांजो ख़ूबसूरत प्यारो सियासतदान मुतबर सियासतदान साईं निसार खोड़ो साहब भी मौजूद आहिनि महफ़िल में अॼु अवार्ड तक़रीब में ऐं हाणे लेडीज़ एंड जेंटलमैन यंगस्टर्स अवार्ड में कैटेगरी आहे सीनियर जर्नलिस्ट जी बेस्ट सीनियर जर्नलिस्ट उन खां पहिरियां मां चई त गुलशन शेख साहब अचनि ऐं सीनियर जर्नलिस्ट जे लाइ चवणु चाहिनि था गुलशन शेख साहब मुंहिंजे ख़्याल में त साईं निसार साहब जी गुज़ारिश कंदासीं तारीफ़ मथे स्टेज अचे त असीं सीनियर जर्नलिस्ट खे मथे घुराईंदासीं उनखे घंटा ॾींदासीं हुन लाइ गौरव निसार खोड़ो साहब भरपूर ताली थी ही इंतहाई असांजे लाइ फ़ख्र जो अवार्ड आहे जॾहिं नमूने साईं सुहेल सानी साहब हिकिड़ी नौजवानी जी हिकिड़ी वॾे अंग में खेप पैदा कई आहे शागिर्दनि जी अहिड़े नमूने सां हिन शख़्सियत बि प्रिंट मीडिया में इलेक्ट्रॉनिक मीडिया में जदीद लाड़ा ॾिना आहिनि ऐं वॾे अंग में जेको आहे त हुन शागिर्द पैदा कया आहिनि हुनजो रवैयो हुनजी तबियत अहिड़ी माठीनी आहे हुन मना कई हुई त मां अवार्ड न वठंदसि पर का ख्वाहिश थींदी आहे मुंहिंजी ख्वाहिश आहे जेको सॼे शागिर्दनि जो उस्ताद हुजे उनखे शानदार नमूने सां मनता ॾिजे उनखे शानदार नमूने सां एहतराम ठाहे हिकिड़ी आजो भाव कजे मुंहिंजे ख़्याल में नाले थियण खां अॻु में उन शख़्सियत लाइ तारीफ़ थी वञे भरपूर अच्छा अब्दुल रज़ाक सुरोई साहब भरपूर ताली असांजे दोस्तों सदर पंहिंजे दोस्त आवाज़ टीवी जे चीफ रिपोर्टर मुर्शद शेख की मुबारकबाद पेश कयां थो छाकाणि त हीउ जेको कमु आहे आर्टिस्टनि खे सहाफ़ियुनि खे ऐं मीडिया इंडस्ट्री सां लाॻापियल उन्हनि माण्हुनि खे जेके पंहिंजी सॼी ज़िंदगी फॉलो कनि था ऐं उन्हनि खे लोट ऐं मान बि कोन थो मिली सघे ऐं जिन इदारनि जो इहो कमु आहे त सकाफ़त ऐं सिंध जी ॿोली ऐं सिंध जी सहाफ़त जी जेके माण्हू ख़िदमत कनि था भले उन्हनि जी रोज़ी रोटी हुजे भले उन्हनि जो रोज़गारु हुजे पर उनजे अंदरि हिकिड़ी कमिटमेंट हिकिड़ो पंहिंजी सिंध धरती सां पंहिंजे वतन सां मुहबत जो जेको जज़्बो आहे जेको असांखे इहो सॼो कमु करण वक़्तु हिकिड़ी ख़ुशी ऐं हिकिड़ी मुसरत महसूसु कराए थो उहो कमु जॾहिं हू नेकड़ीअ सां ईमानदारी सां माण्हू करे थो त उन्हनि इदारनि जी या ज़िमेदारी आहे उहे इदारा उन्हनि माण्हुनि जी मालिकी कनि उन्हनि जी वारसी कनि पर हिन ख़त जी हैसियत में हीउ हेॾो वॾो इवेंट ऐं कामयाबु इवेंट करे समूरी सॼी मीडिया जे माण्हुनि खे हिकिड़े ई हंधि गॾु करे हिकिड़ो तमामु वॾो कमु कयो आहे
मां सम्झां थो असां सभिनी खे भरपूर तालियूं ॾियाए हिन माण्हू खे हिन शख़्स खे हिक इदारे वांगुरु कमु करण खे दाद ॾियणु खपे। मां एतिरो ई चवंदुसि त असां सभिनी जी ज़िमेदारी इहा थिए थी पंहिंजे पंहिंजे इदारनि मां इहे उल्फतूं कुदरतूं ऐं नफ़रतूं ऐं ॿियूं जेके इख़्तिलाफ़ आहिनि विसारे करे असांखे हिन मीडिया जी इंडस्ट्री खे मज़बूत करण जे लाइ पाण पतो हुअणु खपे त असां सभु कयूं था। असां सभिनी मीडिया जे इदारनि जे मालिकनि खे बि गुज़ारिश कयूं था त हिन साॻे जज़्बे जो इज़हार कनि जेको गुलशन शेख अॼोके प्रोग्राम कराइण जे ज़रिए पंहिंजो वाज़े प्रोग्राम ॾिनो आहे। असीं सभु हिकु आहियूं, हिकु रहंदासीं ऐं जेकॾहिं हिकु न थींदासीं त पोइ जी बि न सघंदासीं। अब्दुल सर्विस साहब जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं ॾियणु खपनि। सीनियर जर्नलिस्ट ऐं हाणे कैटेगरी आहे बेस्ट न्यूज़ कास्टर मेल ऐं नॉमिनीज़ आर बेस्ट न्यूज़ कास्टर मेल ऐं नॉमिनीज़ आर Nominations for Best Newscaster Male: Shahid Sial, Mehraj Habib, Ali Raza Mangi, Salim Jadid, Rizwan Sheikh. न्यूज़ कास्टर आहिनि उन्हनि जो अवॉर्ड आहे कैटेगरी आहे बेस्ट न्यूज़ कास्टर मेल एंड अवॉर्ड गोज़ टू Ali Raza Mangi sir. अली रज़ा मंगी अली रज़ा मंगी बेस्ट न्यूज़ कास्टर मेल भरपूर ताड़ियूं ॾियणु खपनि। यंग सिंध अवॉर्ड 2018 मुंहिंजी तरफ़ां ई ठही वञे सर। ऐं हाणे सवेर थोरो ट्रैफिक जे करे फासी थियो असांजो बेस्ट कैमरामैन ड्रामा जो अवॉर्ड जेको उहो फयाज़ पेचूअर साहब खे वियो उहो पहुची चुको आहे। असां चाहींदासीं त निसार खोड़ो साहब जी मौजूदगी में उन्हनि जे हथां उन्हनि खे अवॉर्ड ॾियारियो ऐं भरपूर तालियूं में बेस्ट कैमरामैन ड्रामा फयाज़ पेचूअर। वाह, बेहतरीन कैमरामैन ड्रामा फयाज़ पेचू माशाल्लाह। ये सिंधी जो घटि अफ्रीका जो वधीक लॻे थो उतो जा ड्रामा जो रिकॉर्ड कयो। वॾी महिरबानी। हाणे कैटेगरी आहे बेस्ट न्यूज़ कास्टर फीमेल ऐं नॉमिनीज़ आर For Best Newscaster Female: Adila Hasina, Bilal Abu, Ghazala Abu, Saima Awad, Saira Zameen, Hamida Rashid. जी ऑडियंस में आवाज तो मुख्तलिफ बनेगा एंकर जो बेस्ट न्यूज़ कास्टर फीमेल जो हकीकत में असां भी प्रस्ताव न जाए पर नालो कंहिंजा का ख़बर है। नालो अनाउंस करो निसार खोड़ो साहब बेस्ट न्यूज़ कास्टर फीमेल साईं मजबूर थी वियो बस। Saima Wahab. साइमा वहाब साइमा वहाब साहिबा बेस्ट न्यूज़ कास्टर फीमेल सिंधी न्यूज़ सां सलाहने लाइ तमामु बहितरीन न्यूज़ कास्टर भरपूर तारीफ़
साइमा वहा बेस्ट न्यूज़कास्टर फीमेल। ऐं हाणे ये मुझे तरफा थी बाबा सलामी आहे तव्हांजी शादी न थी सघी कहिड़ी पाबंदी ऐं हाणे कैटेगरी आहे बेस्ट एंकर पर्सन फीमेल मेल बेस्ट एंकर पर्सन मेल and nominees are Nominations for Best Anchor Person Male. Star Sehgal. Imtiaz Reed. Manzoor Sheikh. Fayaz Knight. ladies and gentlemen best anchor person male केयर किसे best anchor person male बाबा ॾिसो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो हीअ जेको आहे सो तव्हांखे ख़बर आहे सोशल मीडिया ते हलियो पिए ऐं सोशल मीडिया जा कुझु अलॻि परस्तार हूंदा ॾिसो कंहिंजो नालो आहे and award goes to best anchor person male Fayaz Knight. फयाज़ नाइक नायक साहब शायद प्रोग्राम में ही आए थे इन जे करे असां ज़ारा चांडियो साहब खे चवंदासीं त हुननि जो अवॉर्ड इहो वसूल करे ऐं पोइ हुननि ताईं पहुचाए वाह ज़ारा चांडियो साहब हुते ॿिया माण्हू वठी चाहिनि बेस्ट एंकर पर्सन मेल ऐं हाणे कैटेगरी आहे बेस्ट एंकर पर्सन फीमेल एंड नॉमिनीज आर Nominations for Best Anchor Person Female. Saman Nizam. Najia Mead. Sabine Memon. बेस्ट एंकर पर्सन फीमेल केयर थी सघे थी अच्छा मर्दनि जा आवाज़ घणा था अचनि हिते करंट अफेयर्स जा प्रोग्राम फीमेल होस्ट जेका कंदी आहे उहो तव्हां घणो ॾिसंदा फीमेल जे लाइ फीमेल जो आवाज़ चई बोल तो केयर हूंदी बेस्ट एंकर पर्सन फीमेल लेडीज एंड जेंटलमैन बेस्ट एंकर पर्सन फीमेल अवार्ड गोज टू पाण में वेढ़ण जी घणी कोशिश कई नाज़िया मीर साहब नाज़िया मीर केटीएन जी बहितरीन एंकर पर्सन आहे नाज़िया मीर साहब केटीएन न्यूज़ ते प्रोग्राम कंदी आहे ऐं असां गुज़ारिश कंदासीं मुमताज़ कंदर साहब खे त उहे हुननि जो अवॉर्ड वसूल कनि जो एंकर पर्सन जेके आहिनि इहे ज़ाहिर लाइव शोज़ कंदा आहिनि हिन वक़्तु न थी सघी आहे शायदि मुमताज़ कंदर साहब गुज़ारिश कंदासीं जेके पाण केटीएन जा डायरेक्टर आहिनि मॉर्निंग शो जा उहे अवॉर्ड वसूल कंदा नाज़िया मीर जो पर ताड़ियूं अहिड़ियूं हुजणु खपनि नाज़िया मीर खे ख़बर पए उन्हनि लाइ वेठो हुजे ऐं हाणे अवॉर्ड आहे बेस्ट डायरेक्टर न्यूज़ जो बेस्ट डायरेक्टर न्यूज़ जो अवॉर्ड जेको आहे स्पेशल अवॉर्ड वो अनाउंस कंदो निसाब खोड़ो साहब असांजा पाकिस्तान कम्युनिस्ट पार्टी जा प्रेसिडेंट बि आहिनि सिंध जा बेस्ट डायरेक्टर न्यूज़ केरु आहे साहिब अनाउंस कयो असांखे इहा ख़बर नहीं न्यूज़ के भी डायरेक्ट न्यूज़ हूंदी आहे असां हूंदी आहे शुएब कुरैशी साहब शायद कुरैशी साहब
डायरेक्टर न्यूज़ शोएब कुरैशी साहब, ladies and gentlemen, and now category is Best Creator and nominees are Best Creator. Nominations for Best Creative: Adil Dunya, Hanif Iqbal Manzoor, Waqar Mirani, Asif Abbasi. और जिसका आगे होगा मतलब सभी असांजा मौजूद क्रिएटिव है, क्रिएटिव न हुजण त नॉमिनेशन मिलते हैं सभी असांजा सिंधी मीडिया जेके भी क्रिएटिव रहंदा आहिनि तमामु वॾा क्रिएटिव आहिनि पर जीअं त हिते मुक़ाबिलो आहे यंग सिंध अवार्ड में त बेस्ट क्रिएटिव जो अवार्ड कंहिंजे थो वञे असां थोरो सां अनाउंस कंदा बेस्ट क्रिएटिव Kaji Baldwin, Hanif Baldwin. इकबाल मान्योटी साहब बेस्ट क्रिएटिव हनीफ इकबाल हुजे अमीन इकबाल वाचारा भाई ॿाहिरि आहे मां त हिन जी पीउ खे ॾिसंदो आहियां इकबाल भाई असां तमामु प्यारो दोस्त हुयो अलाह नसीब करे क्रिएटिव ॿार पैदा कया आहिनि जहिड़ो हनीफ इकबाल मान्योटी जहिड़ो अमीन इकबाल हाणे हिकु अहम कैटेगरी आहे अहम कैटेगरी उहा आहे बहितरीन मॉडल फीमेल बेस्ट मॉडल फीमेल एंड नॉमिनीज आर Best Model Female and nominees are Naini, main category Naini. Isang puro sa mga puputi mo sa category na. Kasi balik ka lang kayo yung marketing mo. Kami video niya kayo. जब तक चूंकि भी करे वापस पहुंचे तो सर ने मार कर खाओ Best Model Female, an award goes to रूबी अली रूबी अली बेहतरीन मॉडल फीमेल रूबी अली अच्छी मीवा हित करे अॼु लाइ मुंहिंजे पीउ जो शहर में आहे मुंहिंजो ज़रूरु ॿुधाईंदुसि अचो त हे अचो Best Model इहे त पढ़ण जा माण्हू तुरंदा कराची कराची उहे माण्हू हिन जेके सदाई खदड़ा वेठा आहिनि Best Model Female Ruby Ali साहिब मुंहिंजे ख़्याल में अवार्ड त तव्हांखे ॾेई छॾियो साल घुरे था वञे नौकिरी घुरंदो मूंखे 10 साल में कोन ॾींदो तव्हांखे करणो Assalamu alaikum. Basically, I'm a model. I'm an artist. कोई भी मॉडल जो अवार्ड मिला है सो मच लेकिन पूरा बताना चाह मां तो समझा दिया मेनली अन्ना भी कोई डाल हुयो और भी मौके मिला थैंक यू सो मच मैडम साहिबा तव्हां जेके गाना कया न उसे घर पे ॾिठा